बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबा जी अदालत गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते टिनि जवाबदारनि खे 5-5 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। सेकेंड एडिशनल सेशन जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत बग़ैर लाइसेंस हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते टिनि जवाबदारनि अब्दुल नबी, अली हैदर ऐं मीर हसन बिरोही खे 5-5 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। सज़ा आयल ॾोहारियुनि खे मौलादाद पुलिस ॻोठ मौलाबख्श बिरोही मां छापे दौरान 3 क्लाशनकोव समेत गिरफ़्तार कयो हो। जन ख़िलाफ़ सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल थियल हो। जैकबाबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे सॾ ते कोरोना रिस्क अलाउंस जी बहाली लाइ 3 ॾींहं बि ओपीडी जो बाइकॉट करे एहतजाजी जुलूस कढियो वियो। मुज़ाहिरीन एमएस ऑफिस जे आॾो धरणो हयो ऐं मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते डॉक्टर हसन रज़ा खोसो, तुफ़ैल अहमद खोसो, डॉक्टर ग़ज़ाला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आलमी वबा कोरोना वायरस दौरान फ्रंट ते फ़र्ज़ अंजाम ॾियण बावजूदि रिस्क अलाउंस बंदि कयो वियो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। गवादर जे तालके और माड़ा में OGDCL जी कानवाई ते हथियारबंदनि जो हमिलो, 6 एहलकार शहीद। गवादर इंतज़ामिया मौजिम हमिलो उन वक़्तु कयो वियो जॾहिं OGDCL जी कानवाई जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु कयल FC जूं 2 गाॾियूं हिन इलाइक़े मां गुज़री रहियूं हुयूं। इत्तला ते इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची शहीद एहलकारनि जा लाश वेझी इस्पताल मुंतक़िल कया। वाक़े बाद कानून लागू कंदड़ इदारनि पारां इलाइक़े जो घेरो करे जांच शुरू कई वई आहे। वाक़े ते बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल ख़ान सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त हीउ हिकु बुज़दिलानो अमल आहे। दहशतगर्द अहिड़नि हमलनि सां असांजा हौसला घटि नथा करे सघनि। यारू लुंड लॻ ॻोठ दोस्त मोहम्मद लुंड में ॿनी में माल चारींदड़ नौजवान मथां पंहिंजी बिरादरी जे सोनू लुंड पारां कुहाड़ियुनि सां हमिलो। नौजवान ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल, रस्ते में फौत। कातिल जे वारिसनि मूजिबि सोनू लुंड जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। कनकोट जे खज़ाना ऑफिस में डेप्यूटी डायरेक्टर एंटी करप्शन अब्दुल सत्तार भुट्टो जो ओचितो छापो। डेप्यूटी डायरेक्टर जो चवणु हो त कोरोना फंड्स जे नाले ते सिहत ऐं खज़ाने ऑफिस जे अमलदारनि मिली भगत करे गैर क़ानूनी तौर बिल पास कराए करप्शन कई आहे। रिकॉर्ड ज़ब्त करे जांच शुरू करे ॾिनी आहे। काज़ी अहमद भरिसां सरकारी खूह स्टाफ खां बच्चलपुर वींदड़ 7 किलोमीटर रोड हंधा हंधा उखड़जी वियो। रोड में पयल खॾनि सबबि 7 मिंट जो सफ़र 1.25 कलाक में तय थियण लॻो। इलाइक़े वासियुनि जो इमरान अली उन्नड़, ज़फ़र अली चांडियो, बहावल लाखो, इसहाक गबोल, ग़ुलाम शबीर संगरा, अब्दुल मालिक गबोल ऐं ॿियनि जी अॻवानी में रोड जी तामीर लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि मुतालबो कंदे चयो त बच्चलपुर रोड ठाराए अवाम जी अज़ाब मां जिंद छॾाई वञे। तहरीकी में पैरामेडिकल स्टाफ पारां रिस्क अलाउंस बंदि थियण ख़िलाफ़ सिविल अस्पताल में हड़ताल करे मोहम्मद यासीन भुट्टो, इमदाद अली, अब्दुल सत्तार कलोड़ो, ज्ञानचंद ऐं ॿियनि जी अॻवानी में ओपीडी जो बाइकॉट करे एहतजाज कयो वियो। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त कोरोना वारी फ़ज़ा में पंहिंजूं हयातूं ख़तरे में विझी नौकरी कंदड़ सिहत खाते जे अमले जो रिस्क अलाउंस बंदि करणु ज़्यादती आहे। इन लाइ रिस्क अलाउंस जारी कयो वञे। कंदकोट जी सिविल अस्पताल भरिसां अणसुञातल चोर स्पेयर पार्ट्स जी दुकान जी छित भञी हज़ारें रुपयनि जी चोरी करे फ़रार। चोरनि अब्दुल कबीर मुग़ल जी स्पेयर पार्ट्स जी दुकान जी छित भञी हज़ारें रुपयनि जी चोरी कई। दुकान खोलण बाद दुकान जी हालत ॾिसी मुतासिर दुकानदार पुलिस खे इत्तला कयो। मटियारी जे अॻूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा पारां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ताज़ियत। जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अली फैज़ान ख़ासि ख़ैली सां संदसि चाचे चहलनि दौरान रोड हादसे में शहीद थी वियल 4 अज़ादारनि जे वारिसनि। PP अॻवान वज़ीर मेमण सां संदसि अमड़। सुमरा इत्तेहाद मटियारी जे सदर लखा ॾिनो सूमरो ऐं शाहिद मलाह जी वफ़ात ते संदसि पोइरनि सां तॾे ते पहुची ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। मखदूम फ़खरुज़्ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी वासी अज़ादारनि सां हादसे जी जांच थियणु घुरिजे ऐं फौरी तौर शहीद थी वियलनि जे वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी पारां शहर जो दौरो। टाउन इंतज़ामिया खे सफ़ाई, स्ट्रीट लाइट ऐं ड्रेनेज सिस्टम जी बहाली लाइ हंगामी बुनियादनि ते हिदायतूं जारी। अब्दुल मजीद ज़हरानी जो चवणु हो त शहरियुनि खे सहूलतूं ॾियणु उन्हनि जो बुनियादी हक़ आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत, सुस्ती ऐं लापरवाही खे बर्दाश्त न कयो वेंदो। छंछो वासण मुस्मात ज़ाहिदा गाहो अवामी प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त मूं मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। मूं मथां 2 भेरा हमिलो थियो। हिकु हमले दौरान हमला आवरनि मां हिकु ॼणे जो बटूं किरी पियो, जंहिं मां हुनजी शनाख़्त करे मकली पुलिस वटि फ़रियाद कई, पर पुलिस कार्रवाई न करे रही आहे। कनकोट में अणसुञातल शख़्स पारां नींगरी जूं सोनियूं वालियूं लाहिण जी कोशिश दौरान नींगरी जी रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि खेसि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। जानवरनि जी इस्पताल वटि अणसुञातल हमराह पारां नींगरी रशीदा सावंत जूं वालियूं लाहिण जी कोशिश ते नींगरी रड़ियूं करे जवाबदार खे पकड़ाए विधो।
6 ॾींहं अॻु बडाणी जे मेन बाज़ार में जनरल स्टोर अंदरां चोरी कंदड़ चोर के बडाणी पुलिस जदीद टेक्नोलॉजी की मदद से गिरफ्तार करण की दावा कई है। SHO मयाणी एट बडाणी मूजिब 6 ॾींहं अॻु चोर अब्दुल जवाद भुट्टो जी जनरल स्टोर की छित पटे टोपियूं बूट परफ्यूम ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया हुआ, जन के जदीद टेक्नोलॉजी की मदद से गिरफ्तार करे चोरी थियल सामान भी वापस करायो है। चोर जो नालो गुझो रखे संदस गिरोह ताईं पहुंचण चाहियूं था। केरला में पाकिस्तान खोसा इतिहाद पारां तकरीब को ठाई वही। तकरीब जो मेहमान खास सूबाई वजीर रेवेन्यू बलूचिस्तान मीर सलीम खान खोसो हो। तकरीब में खोसा इतिहाद के अगवान मुकदम बिलावल खान खोसो, मुकदम मेहरुल्ला खान खोसो, जुमन खान खोसो ऐं खोसा इतिहाद जाफराबाद के नौजवानन ऐं बुजुर्गन वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते सूबाई वजीर बलूचिस्तान मीर सलीम खान खोसो ऐं चीरज़ादा मोहम्मद अली खोसो खिताब कंदे चयो त खोसो मुल्क जो सब खां वडो बलोच कबीलो है, जेको सिंध बलूचिस्तान ऐं पंजाब समेत कुंड कुर्च में वडी तादाद में आबाद है। कबीले के पाण में मुत्तहिद करण लाइ हिन प्लेटफॉर्म तां कोशिश करे रहिया आहियूं त जीअं खेनि बुनियादी हक़ ॾियारे सघजनि। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।